من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيتها النفس المطمئنة ارجعي إلى ربك راضية مرضية فادخلي في عبادي وادخلي جنتي. صدق الله العظيم. औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। मां तव्हांखे सभिनीनि खे भली कार थी कयां रंगनि भरी शाम में। ऐं मां तव्हांजी पंहिंजी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे जुमा मुबारक। ऐं इंशाअल्लाह कोशिशि इहा ई कंदासीं त हर जुमे ते जीअं पहिरियां असां नातख़ुआं घुराईंदा हुआसीं ऐं महफ़िल कराईंदा हुआसीं जुमे जे ॾींहं जे हवाले सां, त इंशाअल्लाह अॼु खां उहो असां स्टार्ट करे छॾियो आहे। ऐं हर जुमे ते असां सां गॾु नातख़ुआं बि हूंदा, अलामा साहब बि हूंदो। त जीअं अॼु मूंसां गॾु मौजूदु आहिनि मुफ़्ती सईद क़मरुज़्ज़मान काज़मी साहब, हफ़ीज़ अमार रज़ा, शाइस्ता आदिल ऐं मोहम्मद बिलाल क़ादरी। त मां हिननि सभिनीनि खे भलीकार बि कंदसि। ऐं हींअर जेको आहे मां शाइस्ता आदिल खे दावत ॾींदसि त असांखे हमदे बारी ताला ॿुधाइनि। तेरी नहीं मिसाल कोई, तू है बेमिसाल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। तेरी नहीं मिसाल कोई, तू है बेमिसाल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। ज़र्रे को आफ़ताब बनाना तेरा कमाल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। हम दो सना तेरी तेरे महबूब की करूं, हाँ हम दो सना तेरी तेरे महबूब की करूं। तौफीक कर अता मुझे जब तक जियूं मरूं। तौफीक कर अता मुझे जब तक जियूं मरूं। तेरे ही ज़िक्रे पाक में, तेरे ही ज़िक्रे पाक में गुज़रे ये माह साल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। ज़र्रे को आफ़ताब बनाना तेरा कमाल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। आमादा यूँ तो मुझको गिराने पे था जहाँ, लेकिन तेरी निगाह करम से मेहरबान नाकाम हो गई है मेरे दुश्मनों की चाल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। ज़र्रे को आफ़ताब बनाना तेरा कमाल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। उम्मत तेरे नबी की बहुत मुश्किलों में है,
आपस में इख्तिलाफ है, नफरत दिलों में है। हाँ उम्मत तेरे नबी की बहुत मुश्किलों में है, आपस में इख्तिलाफ है, नफरत दिलों में है। कि सदक़े में मुस्तफ़ा के मौला इन्हें संभाल, ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। माशाल्लाह माशाल्लाह, सुभान अल्लाह। और मैं आप सबको जो है खुशामदीद कहती हूँ रंगन भरी शाम में, और मेरी पूरी टीम की तरफ से आप सबको जुमा मुबारक। अल्लामा साहब माशाल्लाह सां ईद मिलादुन नबी जो महीनो आहे ऐं ही मतलब सॼी उम्मत जे लाइ रहमत वारो भी महीनो आहे। सो इन हवाले सां हिन महीने जी फ़ज़ीलत जे बारे में असांखे बयानु कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद। कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिहि फ़बिज़ालिका फ़ल्यफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहुल अज़ीम। सब खां पहिरीं ज़रूरी ॻाल्हि उहा इहा आहे त अॼोको जेको ॾियारो आहे जुमे जो, हदीस पाक में इन ॾींहं खे ईद जे नाले सां बि मनसूब कयो वियो आहे। त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जुमे जो ॾींहुं इहो मोमिननि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे। त यकीनन अॼु अज़ीम ॾींहं में ऐं असां हिकु अज़ीम प्रोग्राम करे रहिया आहियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे हवाले सां ऐं हिन माह मुबारक जी बरकतुनि ऐं फ़ज़ीलतुनि जे हवाले सां। त अल्लाह तबारक व तआला असांखे जेके बि महीना अता फ़रमाया आहिनि, यकीनन उहे सभु महीना कंहिं न कंहिं हवाले सां फ़ज़ीलत जा हामिल आहिनि। पर माह रबीउल अव्वल शरीफ़ जी जेका फ़ज़ीलत आहे, क़ुरान करीम जी रोशनीअ में, अहादीस जी रोशनीअ में, या उन सां गॾु गॾु जेके असांजा बुज़ुर्गान दीन गुज़रिया आहिनि, सूफ़िया गुज़रिया आहिनि, उन्हनि जी नज़र में त इन महीने जी ऐं इन ॾींहं जी फ़ज़ीलत तमामु ज़्यादा आहे। उहो कीअं? जीअं त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण दुनिया में तशरीफ़ खणी आया त हुज़ूर जी आमद जे वसीले ऐं वास्ते सां अल्लाह तबारक व तआला असांखे बाक़ी नियामतूं अता फ़रमायूं, बाक़ी रहमतूं अता फ़रमायूं। त गोया हुज़ूर जी आमद ऐं बिअसत ऐं तशरीफ़ आवरीअ जी बरकत सां असांखे ॿिया महीना बि नसीब थिया। अगरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद न थी या हुज़ूर तशरीफ़ न खणी अचनि हा त पोइ शायदि ही ज़मीन बि न हुजे हा, आसमान बि न हुजे हा, अल्लाह जी ॿी मख़लूक़ बि न हुजे हा। त इहो जेको कुझु असां जहान में ॾिसी रहिया आहियूं, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो वास्तो ऐं हुज़ूर जी आमद जो सदको आहे। ऐं हिन महीने जी फ़ज़ीलत केतिरे क़दुरु ज़्यादा आहे त सूफ़िया उरफ़ा सुलहा फ़रमाइनि था त हिन महीने जी फ़ज़ीलत तमामु महीननि खां ज़्यादा आहे। इन जे करे जो हिन महीने में ॿिन्हिनि जहाननि जो अल्लाह तबारक व तआला जो महबूब ऐं ॿिन्हिनि जहाननि जो सरदार तशरीफ़ खणी आयो। बमाना अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां बारी तआला पंहिंजे महबूब खे हिन जहान जो बि महबूब बनायो आहे, ऐं जेको आलम आख़िरत आहे, आलम बरज़ख आहे, उन जो बि आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकीनन अल्लाह जा महबूब आहिनि। त हुज़ूर जी तशरीफ़ आवरीअ सां बिअसत सां अल्लाह ताला असांजे मथां इहो फज़ल फ़रमायो जो हीअ ख़ुशीअ जो महीनो बि हुज़ूर जे सदके असांखे अता थियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा अल्लामा साहब, हिन महीने जे हवाले सां ॿियो असांखे इहो ॿुधायो त छा छा करणु घुरिजे? जीअं नमाज़ जीअं असां पढ़ूं था, या स्पेशली वधीक असांखे नवाफ़िल पढ़णु घुरिजनि, या त वरी जेको आहे रोज़नि जे हवाले सां कुझु असांखे ॿुधायो। यकीनन जीअं मूं अर्ज़ु कयो त हर महीने जूं फ़ज़ीलतूं पंहिंजियूं आहिनि, पर हिन महीने में उम्मत खे छा करणु घुरिजे ऐं उम्मत जे लाइ हिन महीने में कहिड़ी ख़ुशख़बरी आहे, उहा इहा आहे त उम्मत खे इहो घुरिजे त हिन महीने में दुरूद शरीफ़ जी कसरत कनि। तमामु घणो हिकु शइ इहा, ऐं ॿी शइ त अल्लाह तबारक व तआला ख़ुदि जी मूं आयत तिलावत कई त बारी ताला फ़रमायो त मूं तव्हांखे पंहिंजे तरफ़ां फ़ज़ल बि अता कयो आहे ऐं रहमत बि अता कई आहे। हाणे जॾहिं तव्हांखे फ़ज़ल ऐं रहमत ॿई मिली विया आहिनि त फ़बिज़ालिका फ़ल्यफ़रहू, हाणे तव्हांखे घुरिजे त तव्हां उन जे मथां ख़ुशीअ जो इज़हार कयो। त यकीनन जमी उम्मत मुस्लिमा
बाक़ाइदगीअ सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ऐं विलादत जी ख़ुशीअ में महफ़िलुनि जो एहतिमाम करे, दुरूद सलाम जो एहतिमाम करे ऐं कोशिशि करे त जेके असांजे अड़ोस पड़ोस में ग़रीब मिसकीन बेवा जेके अहबाब आहिनि उन्हनि जी मदद कनि, उन्हनि जी मुश्किलातुनि में कमु अचनि। जिते ॾुखियारा ज़्यादातर इंसान आहिनि, हिन महीने में हिन ख़ुशीअ में उन्हनि खे बि शामिलु कयो वञे, उन्हनि जी बि मदद ऐं नुसरत कई वञे। ऐं हिन महीने में कसरत सां हर उम्मती जे मथां इहो लाज़िम आहे त उहो पंहिंजे महबूब जे मथां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ जी कसरत करे, सभ खां ज़्यादा, जेको बहितर अमल आहे। अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां असांखे ॿुधाई। हूअं ई बि हर वक़्तु ई असांखे जेको आहे विर्त करणु घुरिजे, दुरूद शरीफ़ हर वक़्तु ई पढ़णु घुरिजे। पर हीउ जेको महीनो आहे माशाअल्लाह सां बरकतुनि रहमतुनि वारो महीनो आहे। हिन महीने में हूअं ई बि असांखे तमामु घणो दुरूद पाक पढ़णु घुरिजे। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मस्जिदूं, घर, मोहल्ला, गलियूं सभु जेको आहे सजायो वेंदो आहे ऐं घरनि में बि एहतमाम कया वेंदा आहिनि। मिलाद शरीफ़ जा एहतमाम कया वेंदा आहिनि। मिलाद शरीफ़ तमामु घणा थींदा आहिनि, इलाही सारी महाफ़िल थींदियूं आहिनि। सो सुठो लॻंदो आहे ऐं हीउ बरकतुनि वारो महीनो आहे। कोशिशि कयो त हिन महीने में तमामु घणो दुरूद शरीफ़ बि पढ़ो ऐं जिथे जिथे बि मिलाद जी महफ़िल थी रही आहे त सभिनीनि खे, स्पेशली जेके सैलाब मुतासिरीन आहिनि, उन्हनि सभिनीनि खे पंहिंजी दुआउनि में यादि ज़रूरु रखिजो। हींअर जेको आहे मां मोहम्मद बिलाल क़ादरी खे दावत ॾींदसि त असांखे नात ॿुधाइनि। अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु अल्लाह। झुलाने जिब्रील आए, झूला झुलाने जिब्रील आए, झूला झुलाने लोरी दे ज़ीशान जिब्रील आए, झूला झुलाने लोरी दे ज़ीशान। सो जा रहमते आलम, सो जा रहमते आलम, दो जग के सुल्तान मदनी। अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाहु अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लल्लाहु।
बारा रबीउल अव्वल को वो बारा रबीउल अव्वल को वो आया दुर्रे यतीम बारा रबीउल अव्वल को वो आया दुर्रे यतीम माहे नबूवत मगरे रिसालत माहे नबूवत मगरे रिसालत साहिबे खल्के अज़ीम नबी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु आमना बीबी के गुलशन में आई है ताज़ा बहार आमना बीबी के गुलशन में आई है ताज़ा बहार पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम आज़रो दीवार नबी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु। सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। बिलाल माशाअल्लाह बहुत प्यारा आपने कलाम पढ़ा और माशाअल्लाह आवाज़ भी बहुत प्यारी है आपकी। तो जी व्यूअर्स महफ़िल अञा असांजी जारी आहे, वक्त थियो आहे ब्रेक जो, जल्दी वापस था अचूं। शाम में ऐं हिन वक्त असांखे अरूबा फ़ातिमा भी जॉइन कियो आहे ऐं शोबी भाई भी अची विया आहिनि। सभिनीनि खे सलाम कंदसि। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ठीक हैं? अस्सलाम वालेकुम शोबी भाई। शोबी भाई थोड़ा माइक सेट पे करे। कैसे हैं आप? मिल नहीं रहा, मैं ढूंढ रहा हूँ। कोई बात नहीं, मिल जाएगा। कैसे हूँ? बिल्कुल शुक्र अल्हम्दुलिल्लाह ठीक हूँ। कल मिजाज कुछ और था और मिजाज की भी बात नहीं है, हम इतना परेशानी का तंगदस्ती का हाल देख रहे हैं। तो हम तो एंटरटेनमेंट के लोग हैं, तो हमें सबको एंटरटेन ही करना है। सही बात है। और हमारी वजह से अगर किसी के चेहरे पे मुस्कुराहट आए, खुशी आए, तो वो भी एक इबादत ही है। और आज जुमे का दिन है। अल्लाह रब्बुल आलमीन करे कि इस मुबारक दिन के सदक़े में हमारी तमाम तर जो इबादत हैं उसको कबूल फरमाए परवरदिगार आलम। और जो लोग मुश्किलात में हैं, बीमार हैं, तकालीफ़ में हैं, अल्लाह परवरदिगार उन सब की मुश्किलात को दूर करे और सेहत अता फरमाए। आमीन आमीन आमीन। और इंशाल्लाह शोबी भाई टाइमली आपसे भी हम ज़रूर कुछ सुनेंगे। चले फिर हम आपको लास्ट में थोड़ा सा मौका देंगे कि आप हमें आज कुछ सुना दें, क्योंकि बहुत दिन हो गए आपसे कोई नात या जो है मनकबत या फिर कोई कव्वाली नहीं सुनी, बहुत टाइम हो गया। तो इंशाल्लाह लास्ट में फिर हम आपसे कुछ न कुछ सुनेंगे। मुफ्ती साहब यूँ बुधायो तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम नबिन जा सरदार बणिजी आया, त उन हवाले सां असांखे थोरो ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बारी ताला जी ज़ात बबरकात पंहिंजी मुक़द्दस कलाम में इरशाद फरमायो,
वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा इला आख़िर। इहा क़ुरान पाक जी पूरी आयत आहे ऐं उन जो मफ़हूम इहो आहे त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला तमामु नबियनि जो सरदार बणाए करे मोकिलियो, बल्कि अञा तमामु अंबिया आलम दुनिया ते तशरीफ़ न खणी आया हुआ, अञा उन्हनि जी विलादत न थी हुई, पर उन खां पहिरीं आलम अरवाह में अल्लाह तबारक व तआला सभिनी नबियनि खे गॾु करे पोइ उन्हनि सां ख़िताब फ़रमायो। ख़िताब फ़रमाए अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो त आउं रब तव्हांखे नबूवत ॾियां थो, रिसालत ॾियां थो, किताब ॾियां थो ऐं इन जे एवज़ ऐं बदिले आउं तव्हांखे इन हवाले सां आगाह करियां थो त तव्हां मुंहिंजे महबूब जे मथां ईमान बि आणिजा ऐं उन जी मदद बि कजा। त पोइ इन क़ुरान करीम जी आयत मंझां इहो वाज़िह थिए थो त सैयदना आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि नबी दुनिया में तशरीफ़ खणी आया पिए ऐं उन्हनि सभिनी नबियनि पंहिंजे दौर में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान बयानु कई, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़ज़ाइल बयानु कया, मनाक़िब बयानु कया। ऐं जॾहिं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी, पाण दुनिया में तशरीफ़ खणी आया, त मदीने वारे साईं फ़रमायो त अल्लाह तबारक व तआला मूंखे सैयदना आदम खां वठी सैयदना ईसा ताईं हर नबीअ जो सरदार बणाए करे मोकिलियो आहे। सुभान अल्लाह। त यकीनन आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु असां जेका उम्मत आहियूं उन्हनि जा नबी न आहिनि, बल्कि 1.25 लख जेके नबी उन्हनि जी उम्मतनि जा बि नबी आहिनि ऐं वरी उन्हनि नबियनि जा बि नबी आहिनि। त गोया इहो अल्लाह तबारक व तआला असां उम्मत मुहम्मदिया खे एज़ाज़ अता फ़रमायो आहे, जो अल्लाह ताला असांखे पंहिंजे महबूब जी उम्मत में पैदा फ़रमायो आहे, जे महबूब जी उम्मत में उम्मती थियण जे लाइ बाक़ी नबी बि दुआ कंदा रहिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां मतिलबु अल्लाह जी तरफ़ां हिकु रहमत उज़्मा बणिजी आया। क़ुरान पाक में इहो वाज़िह अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां अमर आहे, हुकुम आहे त वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, ऐं महबूब असां तव्हांखे दुनिया में न मोकिलियो मगर तमामु जहाननि जे लाइ रहमत बनाए करे, सिर्फ़ु हिकिड़े जहान जे लाइ न, यानी त जीअं इंसाननि जो जहान आहे, वरी हैवाननि जो जहान आहे, ईअं ई जेके समुंड जे अंदरि मच्छियूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो जहान आहे, ईअं ई ज़मीन जे हेठि जेका मख़लूक आहे उन्हनि जो जहान आहे। बल्कि अल्लाह तबारक व तआला फ़रमायो कि हिकिड़े जहान जे लाइ न, कि हिकिड़े आलम जे लाइ न, बल्कि मुरब करीम 18,000 आलिम पैदा फ़रमाया आहिनि, 18,000 जहान। ऐं मूं पंहिंजे महबूब खे उन 18,000 जहाननि जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो आहे। ऐं ॿी जाइ ते हुक्म बारी ताला आहे त अल्लाह ताला फ़रमायो त जीअं आउं तमामु आलमीन जो रब आहियां, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, ऐं तमामु जहाननि जो यानी तमामु आलमीन जो रब आहियां, ईअं ई मूं पंहिंजे महबूब खे इहा शान फ़ज़ीलत अता कई आहे जो मूं पंहिंजे महबूब खे तमामु जहाननि जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो आहे। त गोया आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में जेको तशरीफ़ खणी आया, पाण इंसाननि जे लाइ बि रहमत आहिनि, जिन्ननि जे लाइ बि रहमत आहिनि, हता के जेके मख़लूक जानवरनि में पाई वञे थी, या जेके कीड़ा मकोड़ा उन्हनि में पाई वञे थी, या जेके समुंडनि में मख़लूक पाई वञे थी, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ बि रहमत बणिजी करे आया आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हींअर जेको आहे मां दावत ॾींदसि अरूबा फ़ातिमा खे त असांखे नात ॿुधाइनि। हिते कॉल भी आई, एक कॉल ले लेते हैं, उसके बाद फिर आप हमें सुना दीजिए। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी भा, केरु पियो ॻाल्हाए? जी जी भा, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा, ठीकु आहियो? तव्हांखे बि जुमा मुबारक। जी भा, छा चवणु चाहींदव? ॿुधायो ॿुधायो। मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पथिरो लखन में, जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में। मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पथिरो लखन में, जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में। मुंहिंजो मुस्तफ़ा। सुभान अल्लाह। ठीक आहे भाउ, ठीक आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी अरूबा। सल्ली अला नबी
करीमिना सल्ली अला मुहम्मदिन सल्ली अला करीमिना सल्ली अला मुहम्मदिन। है ख़त्मे रुसूल मक्की मदनी, है ख़त्मे रुसूल मक्की मदनी, कौनैन में तुम सा कोई नहीं, कोई नहीं। ख़त्मे रुसूल मक्की मदनी, कौनैन में तुम सा कोई नहीं, कोई नहीं। नूरे मुजस्सम तेरे सिवा महबूब खुदा का कोई नहीं, कोई नहीं। ख़त्मे रुसूल मक्की मदनी। ये शान तुम्हारी है आका, तुम अर्श बारी पर पहुँचे हो। ये शान तुम्हारी है आका, तुम अर्श बारी पर पहुँचे हो। तुम अर्श बारी पर पहुँचे हो। ज़ीशान नबी हैं सब लेकिन मेराज का दूल्हा कोई नहीं, कोई नहीं। ज़ीशान नबी हैं सब लेकिन मेराज का दूल्हा कोई नहीं, कोई नहीं। ख़त्मे रुसूल मक्की मदनी। और औसाफ तो सबने पाए हैं, पर हुस्न सरापा कोई नहीं। औसाफ तो सबने पाए हैं, पर हुस्न सरापा कोई नहीं, पर हुस्न सरापा कोई नहीं। आदम से जनाबे ईसा तक, आदम से जनाबे ईसा तक, सरकार के जैसा कोई नहीं, कोई नहीं। ख़त्मे रुसूल मक्की मदनी। खैरात मोहम्मद से पाकर किस शान से कहते हैं मंगते, किस शान से कहते हैं मंगते। दुखियों पे करम करने वाला, दुखियों पे करम करने वाला, सरकार से अच्छा कोई नहीं, कोई नहीं। ख़त्मे रुसूल मक्की मदनी, कौनैन में तुम सा कोई नहीं, कोई नहीं। नूरे मुजस्सम तेरे सिवा महबूब खुदा का कोई नहीं, कोई नहीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मुफ्ती साहब इहो ॿुधायो त जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में जॾहिं तशरीफ़ आंदनि त उन खां पोइ ग़ुलामी खां बि निजात मिली। यकीनन तारीख़ के अंदर तमाम ज़्यादा वाक़ियात मिलन था ऐं कुतुब अहादीस के अंदर भी तमाम तर हदीसूं मौजूद आहिनि त
त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां पहिरीं दुनिया जे आलम में ग़ुलामी वारी ज़िंदगी हूंदी हुई। माण्हू माना मर्दनि खे औरतुनि खे ग़ुलाम वग़ैरह बनाईंदा हुआ, हता कि ख़रीदो फ़रोख़्त बि थींदी हुई ग़ुलामनि जी। यानी कि एतिरे क़दुरु निज़ाम हो। जीअं हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जो मारूफ़ वाक़ियो आहे त उनखे मिस्र जे बाज़ार में फ़रोख़्त कयो वियो। ईअं ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर रिसालत खां पहिरीं बि इहो सिलसिलो हो। पर अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ़ आवरी खां पोइ अल्लाह तबारक व तआला जे फ़ज़ल ऐं करम सां जेके बि ग़ुलाम हुआ उन्हनि खे मदीने वारे साईं जे सदके आज़ादी मिली वई। ऐं पोइ हुज़ूर जी विलादत खां वठी हाणे क़यामत ताईं इहो जेको ग़ुलामी वारो सिलसिलो आहे इहो हमेशह जे लाइ दुनिया मंझां ख़तमु थी वियो ऐं रुख़सत थी वियो। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद ऐं बेअसत जो अल्हम्दुलिल्लाह वसीलो ऐं बरकत आहे। सुभान अल्लाह। ऐं उन्हनि जे अचण खां पोइ दुनिया में तशरीफ़ आणण खां पोइ औरतुनि खे न्याणियुनि खे बि इज़त मिली। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, ॿियूं बि कुतुब हदीस में हदीस मौजूदु आहे त इब्तिदाई इस्लाम में यानी कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां पहिरीं अहिड़ा वॾा वॾा कबीला हूंदा हुआ, वॾा ख़ानदान हूंदा हुआ जेके औरतुनि खे हिकारत जी नज़र सां ॾिसंदा हुआ। ऐं अरब जे अंदरि या उन वक़्त जे जेके यहूदो नसारा हूंदा हुआ उन्हनि जे अंदरि इहो मशहूरु हूंदो हो त जंहिं घर में न्याणी पैदा थींदी हुई उहे उन न्याणी खे ज़िंदा दफ़नाए छॾींदा हुआ, या त मारे छॾींदा हुआ या ज़िंदा दफ़नाए छॾींदा हुआ। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत ऐं बिअसत खां पोइ अल्लाह तबारक व तआला इहो फ़ज़ल फ़रमायो पंहिंजी महबूब जी आमद जी बरकत ऐं वसीले सां जो अल्हम्दुलिल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीफ़ आवरी खां पोइ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हक़ीक़ी औरत जो तारुफ़ आहे उन जो मुक़ाम ऐं मर्तबो आहे, इज़त ऐं तकरीम आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा बयानु फ़रमाई ऐं उन ते पाण अमल करण जो हुकुम ॾिनऊं। ऐं उन खां पोइ जेको नंढड़ी न्याणियुनि जो जेके पैदा थींदियूं हुयूं उन्हनि जे दफ़न जो सिलसिलो उहो बि हुज़ूर जी विलादत खां पोइ अल्हम्दुलिल्लाह मुनक़ते थी वियो ऐं हमेशह जे लाइ ख़तमु थी वियो। सुभान अल्लाह। जीअं त हुज़ूर पाक जन जी विलादत जो ॾींहुं ईंदो आहे जीअं ॿाहिरि रबियुल अव्वल ईंदी आहे त उन वक़्त में उन दौर में उन टाइम ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॾींहुं छा कंदा हुया, यानी उन्हनि जी ज़िंदगी जे हवाले सां असांखे थोरो सुहिणी ॻाल्हि कई आहे। अल्हम्दुलिल्लाह इहो असांजे अक़ीदे जी ॻाल्हि आहे सभु मुस्लमाननि भाइरनि जे त जंहिं ॾींहुं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी सूमर जो ॾींहुं हो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक हयात में हर हफ़्ते खां पोइ सूमर जो ॾींहुं अचे थो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॾींहं ते रोज़ो रखंदा हुआ ऐं पाण रोज़ो रखी करे इन ख़ुशीअ जो इज़हार कंदा हुआ त लिहाज़ा हिन ॾींहं ते मुंहिंजी विलादत थी आहे ऐं दुनिया में आयो आहियां, हाणे आउं अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में रोज़ो रखी करे इहो ख़ुशीअ जो इज़हार थो कयां। हाणे इन मां इहो वाज़े थिए थो त अगरि हुज़ूर ख़ुदि रोज़ो रखी करे पंहिंजी विलादत जो ॾींहुं बाक़ाइदगीअ सां एहतिमाम सां उन ॾींहं खे सेलिब्रेट कनि त पोइ असां उम्मत जे लाइ कई गुना ज़्यादा लाज़िम आहे त असां ख़ासि तौर ते जेको साल खां पोइ ॾियारो अचे थो उन ॾियारे ते ख़ुशीअ जो इज़हार कयूं। ऐं उमूमन हिकिड़ो सुवालु थींदो आहे त विलादत मुस्तफ़ा ते छा कंहिंखे कुझु मिले थो त बुख़ारी शरीफ़ जी हदीस पाक आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐन वक़्तु विलादत अबू लहब जी हिकु लोंडी हुई, सुवैबा उनजो नालो हो, मारूफ़ वाक़ियो आहे त अबू लहब उनखे मोकिलियो त तूं वञी आमना जी घर में ख़िदमत कर, मुंहिंजे मरूम भाउ जे घर विलादत जो टाइम क़रीब आहे। थोरी देरि गुज़रण खां पोइ उहा लोंडी डोड़ंदी आई, उहा जेका उनजी ख़ादमा हुई अबू लहब जी, ऐं अची करे ख़ुशख़बरी ॾिनई त अबू लहब तोखे मुबारक हुजे, तुंहिंजे मरहूम भाई अब्दुल्ला जे घर माशाअल्लाह पुटु ॼाओ आहे। त उहो अबू लहब एतिरो ख़ुशि थियो, माना उनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी एतिरे क़दुरु ख़ुशी थी जो उन ख़ुशीअ में उन हिन शहादत वारी आङुर सां उन पंहिंजी लोंडीअ खे आज़ादु कयो त मुंहिंजे भतीजे जी यानी कि भाइटी जी ख़ुशी में मूं तोखे आज़ादु कयो आहे। त किताबनि जे अंदरि अचे थो त हुन सिर्फ़ु नबी सम्झी करे न बल्कि भतीजो सम्झी करे भाइटियो सम्झी करे ख़ुशी कई त हाणे हफ़्ते में जंहिं ॾींहं ते हुन ख़ुशी कई उहो ॾींहुं जॾहिं हफ़्ते में अचे थो त क़बर में उनजे उन आङुर मंझां पाणी अचे थो ऐं उहो पाणी पीए थो त अज़ाब में तख़फ़ीफ़ थिए थी। त हाणे काफ़िर थी करे जंहिं हुज़ूर खे नबी न सम्झो बल्कि सिर्फ़ु भाइटियो सम्झो उन विलादत ते ख़ुशी कई त उनखे क़बर में अजर थो मिले। त पोइ जेके मुस्लमान मोमिन थी करे ख़ुशी कंदा
तो यकीनन उनके दुनिया में भी अजर मिलंदो ऐं आखिरत में भी मिलंदो। बेशक बेशक जी व्यूअर्स द वक्त है ब्रेक जो जल्दी वापस आ जाओ। रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम, रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम। ॿीहर भली कार कंदासीं तव्हांखे रंगन भरी शाम में ऐं शाइस्ता आदिल खे जेको आहे मां दावत ॾींदसि त असांखे नात ॿुधाइनि। मेरे कमली वाले की शान ही निराली है, मेरे कमली वाले की शान ही निराली है, दो जहाँ के दाता हैं, सारा जग सवाली है। खुल्द जिसको कहते हैं, मेरी देखी भाली है। खुल्द जिसको कहते हैं, मेरी देखी भाली है। खुल्द जिसको कहते हैं, मेरी देखी भाली है। सब्ज सब्ज गुंबद है और सुनहरी जाली है, सब्ज सब्ज गुंबद है और सुनहरी जाली है। चांद की तरह उनको हम कहें तो मुजरिम हैं, चांद की तरह उनको हम कहें तो मुजरिम हैं। चांद की तरह उनको हम कहें तो मुजरिम हैं, क्योंकि उनकी चौखट पर चांद खुद सवारी है, क्योंकि उनकी चौखट पर चांद खुद सवारी है। मेरे कमली वाले की शान ही निराली है। हम गुनाहगारों को रब से बख्शवाएंगे, हाँ हम गुनाहगारों को रब से बख्शवाएंगे। हम गुनाहगारों को रब से बख्शवाएंगे। उनके रब ने कब उनकी कोई बात टाली है, मेरे कमली वाले की शान ही निराली है।
हर तरफ मदीने में भीड़ है फ़कीरों की। हाँ, हर तरफ मदीने में भीड़ है फ़कीरों की। हर तरफ मदीने में भीड़ है फ़कीरों की। एक देने वाला है, एक देने वाला है। सारा जग सवाली है, एक देने वाला है। सारा जग सवाली है, मेरे कमली वाले की शान ही निराली है। दो जहां के दाता हैं और सारा जग सवाली है। सुभान अल्लाह, माशाल्लाह। हींअर जेको आहे मां हफ़ीज़ अमार रज़ा खे बि दावत ॾियणु चाहींदसि त असांखे नात ॿुधाइनि। जोश के नबी के जलवों को सीनों में बसाया करते हैं। अल्लाह की रहमत के बादल उन लोगों पे साया करते हैं। जब अपने गुलामों की आका तकदीर बनाया करते हैं। जब अपने गुलामों की आका तकदीर जगाया करते हैं। जन्नत की सनद देने के लिए रोज़े पे बुलाया करते हैं। जन्नत की सनद देने के लिए रोज़े पे बुलाया करते हैं। मखलूक की बिगड़ी बनती है, खालिक को भी प्यारा जाता है। मखलूक की बिगड़ी बनती है, खालिक को भी प्यारा जाता है। जब बहरे दुआ महबूबे खुदा हाथों को उठाया करते हैं। जब बहरे दुआ, जब बहरे खुदा महबूबे खुदा हाथों को उठाया करते हैं। गर्दाबे बला में फंस कर कोई तैबा की तरफ जब तकता है। गर्दाबे बला में फंस कर कोई तैबा की तरफ जब तकता है। सुल्तान मदीना खुद आकर कश्ती को तराजा करते हैं। सुल्तान मदीना खुद आकर कश्ती को तराजा करते गए। ऐ दौलत इरफा के मंगतों उस दर पर चलो जिस दर पर सदा दिन रात खजाने रहमत के सरकार लुटाया करते हैं। दिन रात खजाने रहमत के सरकार लुटाया करते हैं। है शुगल हमारा शामों सगर और नाज सिकंदर किस्मत पर
महफिल में रसूल अकरम की हम नात सुनाया करते हैं। महफिल में रसूल अकरम की हम नात सुनाया करते हैं। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। मुफ्ती साहब, हुजूर जी विलादत सां औरतुनि न्याणियुनि खे इज़त जो सवाल मां तव्हां सां करे वरितो त उन्हनि खे माशाअल्लाह उन टाइम बि ॾाढी इज़त मिली। ऐं हाणे वारो जेको टाइम आहे तव्हांखे छा थो लॻे त हिन टाइम इहा शइ, मुंहिंजो सवाल थोरो डिफरेंट आहे तव्हां खां, पर न्याणियुनि जी इज़त अॼु बि इलाही मायना रखे थी। ऐं हीउ जेको माशरो आहे, हीउ जेको अॼुकल्ह जो जेको दौरु थी वियो आहे, इन माशरे में, हिन दौर में, चाहे उहा छोकिरी घर में हुजे, चाहे उहा छोकिरी घर खां ॿाहिरि हुजे, उनखे उहा इज़त नथी मिले। इन जे हवाले सां कुझु असांखे हिदायतूं या कुझु असांखे ॿुधायो। जी बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका मुबारक सीरत आहे उन हवाले सां आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक बि आहे त नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मफ़हूम हदीस आहे त नंढनि ॿारनि जे हवाले सां ऐं उन खां पोइ वॾनि जे हवाले सां आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अकरिमू औलादकुम व अहसिनू अदबहुम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां पंहिंजनि बच्चनि जी तकरीम करियो, ताज़ीम करियो ऐं उन खां पोइ उन्हनि खे ख़ूबसूरत अदब सेखारियो। हाणे ज़ाहिरी तौरु आहे त जॾहिं असां पंहिंजनि बच्चनि जे मथां शफ़क़त कंदासीं, उन्हनि सां हुस्न सलूक सां पेश ईंदासीं, अख़लाक़ जे दायरे में पेश ईंदासीं, त यकीनन पोइ उहे बच्चा माशरे जा बहितरीन फ़र्द बणिजंदा, इंसान बणिजंदा। ऐं ईअं ई वरी जेके घर में न्याणियूं आहिनि या माशरे जे अंदरि अमाऊं भेणूं आहिनि, उन्हनि जे हवाले सां मारूफ़ हदीस पाक आहे, उनजो मफ़हूम इहो आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व तआला बिन्त हवा खे वॾी इज़त ऐं तकरीम अता कई आहे ऐं उन जे लाइ इहो ज़रूरी आहे त उहो दीन जे दायरे में रही करे पंहिंजी ज़िंदगीअ खे ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़ारे। ऐं उन में पोइ जेके बि हुकूक आहिनि, जीअं वालिद जा हक़ पंहिंजनि बच्चनि जे मथां आहिनि, भाउरनि जा हक़ आहिनि भेनरुनि जे मथां, वालदा जा हक़ आहिनि, ईअं ई माशरे जे अंदरि वर्ल्ड लेवल ते हली वञनि था। ऐं उन्हनि तमामु हुकूकनि मंझां जेको बुनियादी हक़ आहे उहो इहो आहे त नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे, हदीस पाक जो मफ़हूम आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको इंसान पंहिंजनि न्याणियुनि जी इज़त ऐं तकरीम करे थो ऐं दीन जे मुताबिक़ उन्हनि जी परवरिश करे थो त अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में उन जे लाइ इनाम इहो आहे त उहो पंहिंजी न्याणियुनि ऐं धीअनि जी परवरिश जी बरकत सां अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फरमाईंदो ऐं उनखे क़यामत जे ॾींहुं जन्नत अता फरमाईंदो। त इहो सभिनी जे लाइ पैगाम आहे, जेके बि असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि जे लाइ, त जंहिंजे घर में न्याणियूं आहिनि, भेनरूं आहिनि, अदियूं अमाऊं आहिनि, उन्हनि जे मथां इहो लाज़िम आहे त दीन जे दायरे में रही करे असां पंहिंजनि भेनरुनि सां, अदियुनि सां, अमाउनि सां हुस्न सलूक सां पेश अचूं, अदब ऐं एहतराम सां पेश अचूं, मोहबत ऐं शफ़क़त सां पेश अचूं। अगरि असां उन्हनि जे हक़ में कंहिं क़िस्म जी का बि कमी पेशी कई त हीअ त दुनिया जो निज़ाम आहे, अॼु न त सुभाणे ख़तमु थियणो आहे, न त पोइ क़बर ऐं हशर में असांखे उन शइ जो बाक़ाइदा जवाबु ॾियणो पवंदो ऐं उन जी सज़ा बि असांखे मिलंदी। त बहितर इहो आहे त असां दीन जे दायरे में रही करे पंहिंजनि बच्चनि सां, घर वारनि सां, अदियुनि सां, अमाउनि सां हुस्न सलूक सां पेश अचूं ऐं उन्हनि जे हक़नि जो ख़ासि तौर ते ख़्यालु रखूं। बिल्कुलु सही। अच्छा, लामा साहब असांखे इहो बि ॿुधायो त हुज़ूर पाक जिन पंहिंजी ज़िंदगी, सभिनि खे ख़बर आहे त जीअं सादगी सां उहो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ ऐं अम्मा आयशा सां हुननि जी जेका हिकिड़ी चइजे न त हिकिड़ो ॾाढो प्यार बि हुयो ऐं उन्हनि सां मतिलबु हिकिड़ी अलॻि ई हुननि जी हिकिड़ी बॉन्डिंग हूंदी हुई। सो उन हवाले सां असांखे थोरो ॿुधायो। नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पंहिंजी मुबारक ज़िंदगीअ में पंहिंजूं जेके अज़वाज हुयूं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं, असांजूं जेके अम्माऊं हुयूं, उन्हनि खे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुकमल हक़ ॾींदा हुआ। ऐं अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा यकीनन उहा असांजी अम्मा आहे ऐं उन जे बारे में तमामु ज़्यादा हदीसूं मरवी आहिनि त अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा पाण हिकिड़ी वॾी फ़क़ीहा बि हुई
त उनखे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़्यादा कुर्ब हासिल हो ऐं उन लिहाज़ सां आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके आख़िरी अयाम हुआ, ॾींहं हुआ मुबारक विसाल जा, ऐं उहे बि अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां गॾु गुज़रिया। त हिकु रिवायत में अचे थो त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ज़्यादा अलील हुआ त पोइ पाण अम्मा आयशा जे मुबारक हथनि ते दम फरमाईंदा हुआ ऐं पोइ पाण फरमाईंदा त उहे हाणे मुंहिंजे जिस्म ते तव्हां हथ घुमायो। त लिहाज़ा अहिड़ियूं कई मिसालूं मिलनि थियूं असांखे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ख़ूबसूरत ज़िंदगी आहे उहा असांजे लाइ हिकिड़ी तालीम आहे, असांजे लाइ हिकिड़ो तरीक़ो आहे। त उअं ई आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन सुन्नत जे मथां अमल करे ऐं इन ख़ूबसूरत तरीक़े जे मथां अमल करे असां उन तरीक़े खे जॾहिं अपनाईंदासीं त इंशाअल्लाह असांजे घरनि जे अंदरि जेको फ़साद आहे इहो हमेशह जे लाइ ख़तमु थी वेंदो इंशाअल्लाह। उहे बि अॼुकल्ह ॾिसो था त इंसानु जेको आहे पंहिंजी ज़िंदगी खे सादा करण जे बजाए अञा मुश्किल कंदो थो वञे ऐं उहे असांजूं पंहिंजूं मुश्किलातूं पैदा कयल आहिनि। ईअं न आहे त असां जेको आहे चऊं त असां सुठी सादा ज़िंदगी था गुज़ारियूं, न, ही हालात जेके बि आहिनि अॼुकल्ह असांजा पंहिंजा पैदा कयल आहिनि। जी बिल्कुलु। हिते हदीस पाक जो हिकिड़ो मफ़हूम तव्हांखे अर्ज़ु कयां थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हक़ीक़त में हीअ जेका दुनिया आहे उहा मोमिन जे लाइ क़ैद ख़ानो आहे, यानी जेको साहिब ईमान आहे न, हीअ दुनिया उन जे लाइ क़ैद ख़ानो आहे। इन मां छा मुराद आहे त उहो मुश्किलात खे बर्दाश्त करे, तंग दस्तगीअ खे बर्दाश्त करे ऐं उन जे मथां सब्र करे। अगरि मिसाल जे तौर ते हिकु वक़्त में अगरि हिकिड़ी मानी मां हुनजी पूरत थिए पई त उहो ॿी मानी जे लाइ कंहिंखे तकलीफ़ न ॾिए ऐं हराम जी तरफ़ न वधे, त जीअं त हुनजी दुनिया बि बहितर रहे ऐं आख़िरत बि बहितर रहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां फ़ुज़ूल इसराफ़ न करियो, ख़र्च न करियो। ऐं जेका फ़ुज़ूल ख़र्ची आहे इन जे बारे में बि क़यामत जे ॾींहुं पुछा थींदी त तव्हां जेको फ़ुज़ूल पैसा ज़ाया करियो पिया, आया इहो बि माना गुनाह जे ज़ुमरे में अचे थो? बजाए इन जे जो असां फ़ुज़ूल ख़र्ची करियूं, बहितर इहो आहे त असांखे ग़रीब मिस्किन जी मदद करियूं, जीअं त उन जे लाइ बि आसानी पैदा थी वञे। त इहो असां सभिनी जे लाइ, पूरी उम्मत जे लाइ इहो मैसेज ऐं पैगाम आहे त असांखे फ़ुज़ूल ख़र्ची खां बचणु घुरिजे ऐं फ़ुज़ूल जेके अख़राजात असां बर्बादु करियूं था, ज़ाया करियूं था, उन्हनि खां परहेज़ करणु घुरिजे ऐं कोशिशि इहा हुजे त सादे तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी बसर करियूं, जंहिंमें असांजे लाइ कामयाबी बि आहे ऐं बहितरी बि आहे, जीअं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मुबारक दौर में ज़िंदगी बसर फरमाई। सही जी व्यूअर्स, त वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। ॿीहर भली कार कंदासीं तव्हांखे रंगत भरी शाम में। ऐं मुफ़्ती साहिबु असांखे इहो ॿुधायो त हुज़ूर सल्लल्लाहु जे वसीले क़ब्र ऐं आख़िरत में शफ़ात नसीब थींदी। जी बिल्कुलु। बुख़ारी शरीफ़ जी मारूफ़ हदीस पाक आहे ऐं इन हदीस खे रिवायत बि उम्मुल मुमिनीन हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि थियूं त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त आयशा, मुंहिंजे बारे में क़ब्र में तव्हां खां सवाल कयो वेंदो ऐं जेको तव्हांजी निजात ऐं अल्लाह जी बारगाह में जेको माफ़ी जो सबबु आहे उहो बि मुंहिंजे करे थींदो। हदीस पाक में अचे थो त क़ब्र में इंसान खां 3 सवाल थींदा, अल्लाह तबारक व तआला जे बारे में, दीन जे बारे में ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में। त इमाम बुख़ारी रहमतुल्लाहि ताला अलैह सही बुख़ारी जे अंदरि 7 जायुनि ते इन हदीस खे खणी आया आहिनि। पाण फरमाइनि था त जेको आख़िरी क़ब्र में सवाल थींदो, जंहिंजे मथां इंसान खे बख़्शिश मिलंदी, मग़फ़िरत मिलंदी ऐं उन जे लाइ उहा क़ब्र तस्कीन जो बाइस बणिजंदी, उहो सवाल कहिड़ो आहे त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे बारे में बमाना छा तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे बारे में कुझु सम्झो था ऐं उनखे सुञाणो था। त हदीस पाक में उन जा अल्फाज़ हे आहिनि त मा कुंत तक़ूलु फ़ी हक़्क़ि हाज़र रजुल, उन मैयत खां क़ब्र में इहो सवाल कयो वेंदो
त मा कुंत तक़ूलु फ़ी हक़्क़ि हाज़र रजुल, ए शख़्स ॿुधा त दुनिया में तूं हिन महबूब जे बारे में, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में दुनिया में तूं छा चवंदो हुए। त हदीस पाक में अचे थो त अगरि इंसान क़ब्र में आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणंदो या हुज़ूर जे बारे में कुझु ॿुधाईंदो त पोइ क़ब्र में ई उहो कामयाबु आहे। पर जे अगरि क़ब्र में ई इन सवाल जे बारे में उहो फ़ेल थी वियो त पोइ आख़िरत में बि उहो बर्बाद ऐं हलाक आहे ऐं उन जो ठिकाणो जहन्नुम आहे। त इन मां इहो वाज़िह थिए थो त दुनिया में असांजो पंहिंजे नबीअ सां एतिरो ताल्लुक़ हुजे, एतिरी मोहबत हुजे जो असां क़ब्र में जॾहिं वञूं त असांखे सवाल थिए त असां फ़ौरी ॿुधायूं त इहो असांजो आख़िर ज़मान नबी आहे। ऐं ईअं ई ॿी हदीस पाक में अचे थो मैदान महशर जे हवाले सां त तमामु जेके बि अंबियान जूं उम्मतूं उहे मिली करे हज़रत आदम अलैहिस्सलाम जी बारगाह में अर्ज़ु कंदियूं त हाणे दुआ घुरो त हिसाब किताब शुरू थिए। त हज़रत आदम अलैहिस्सलाम उन मख़लूक खे इंसाननि खे चवंदा त इज़हबू इला गैरी, तव्हां ॿिए जी तरफ़ वञो। ईअं हर नबीअ वटां फिरंदा फिरंदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि सभु मख़लूक ईंदी ऐं उहो बि ईअं ई चवंदो त इज़हबू इला गैरी, तव्हां ॿिए जी तरफ़ वञो। मुख़्तसर इहो त पोइ सभु गॾिजी करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थींदा त पोइ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं न फरमाईंदा त इज़हबू इला गैरी, बल्कि हुज़ूर पंहिंजो मुबारक सर सजदे में रखंदा, पेशानी सजदे में रखंदा ऐं अल्लाह जी बारगाह में दुआ कंदा। त पोइ हदीस पाक में अचे थो त जीअं हुज़ूर मुबारक सर सजदे में रखंदा त अल्लाह जी तरफ़ां वही ईंदी, अल्लाह तबारक व तआला जिब्राइल अमीन खे मोकिलींदो त मुंहिंजे महबूब खे वञी ॿुधा त आउं तोसां राज़ी आहियां, अॼु जेको कुझु तव्हां घुरणु चाहींदा आउं तव्हांखे अता कंदुसि। त ॿी हदीस में अचे थो त अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो त ए मुंहिंजा महबूब, मूं तोखे शफ़ाअत जो इज़्न अता करे छॾियो आहे, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंजी बख़्शिश करे उनखे जन्नत में वठी वञे। त इन्हनि हदीसनि मंझां इहो साबित थिए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में बि पंहिंजी उम्मत जे लाइ शाफ़ी आहिनि, क़ब्र में बि शाफ़ी आहिनि ऐं मैदान महशर वारे ॾींहुं बि पंहिंजी उम्मत जे लाइ शाफ़ी हूंदा, शिफ़ात करण वारा। वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लामा साहब, अॼु जी शाम, अॼु जी महफ़िल जो मां तव्हां सां जेको सवाल कंदसि उहो आख़िरी सवाल इन जे करे हूंदो छो जो टाइम बि तमामु घटि आहे, असांजा माशाअल्लाह सां नाख़ुआ बि हिते मौजूदु आहिनि। मुंहिंजो आख़िरी सवाल इहो आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदल इंसाफ़ जे बारे में छा फ़रमायो आहे? सुभान अल्लाह। काइनात जे अंदरि सभ खां जेका वॾी मिसाल आहे न अदल ऐं इंसाफ़ जे हवाले सां, उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। बेशक। त अल्लाह तबारक व तआला जेको आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रुतबो ऐं मुक़ाम अता फ़रमायो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधी करे को अदल ऐं इंसाफ़ करण वारी हस्ती न आहे। ऐं उम्मत जे लाइ छा पैगाम आहे अदल ऐं इंसाफ़ जे हवाले सां? त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त अदल इंसाफ़ इहो हिकिड़ो ईमान आहे, इहो ईमान जो हिसो आहे। जेको इंसान अदल करे थो, इंसाफ़ करे थो त गोया उहो ईमान जे मथां आहे। ऐं जेको इंसान ॿिनि शख़्सनि जे दरमियान अगरि फ़ैसिलो करे पियो कंहिं बि ॻाल्हि ते ऐं उन में अदल ऐं इंसाफ़ नथो करे त उहो उन्हनि सां बि धोखो करे पियो, पाण सां बि धोखो करे पियो ऐं अल्लाह जी बारगाह में उहो मुजरिम करार पियो पाए। त इन जे लाइ इहो सभिनी मुस्लमाननि भाइरनि खे मैसेज आहे त जिते ख़ासि तौर ते नाप तोल जो मसइलो अचे थो ऐं ख़ासि तौर ते जीअं कारोबार में कई मिसालूं मौजूदु आहिनि, ईअं ई सच ऐं कूड़ जी ॻाल्हि अचे थी, ईमान ऐं निफ़ाक़ जी ॻाल्हि अचे थी, त असांखे घुरिजे त असां कलिमे हक़ बुलंद करियूं ऐं असां सच जे मथां, अदल जे मथां रहूं, जीअं त असां दुनिया में रही करे पंहिंजो ईमान बचाए सघूं। हदीस पाक में अचे थो त क़यामत जॾहिं जेको आदिल ऐं मुनसिफ़ न आहे त उन जे बारे में ॾाढी सख़्तु सज़ा, कड़ी सज़ा ॿुधाई वई आहे। उहा इहा आहे त क़यामत जे ॾींहुं उहो उन जी अलॻि सुञाणप हूंदी ऐं अहल महशर उनखे सुञाणी रहिया हूंदा त इहो उहो इंसानु आहे जेको दुनिया में अदल इंसाफ़ न कंदो हो। त असांखे घुरिजे त असां अदल ऐं इंसाफ़ ऐं सच ऐं ॿियूं अहिड़ी जेकियूं बि ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जे मथां ज़्यादा तवजो ॾियूं जीअं त असांजो ईमान बि सलामत रहिजे। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। हींअर जेको आहे मां मोहम्मद बिलाल कादरी खे दावत ॾींदसि त असांखे नात ॿुधाइनि।
का वक्त था, मासूम कलियां मुस्कुराती थीं, हवाएं खैर मकदम के तराने गुनगुनाती थीं। अभी जिब्रील उतरे भी न थे काबे के मिंबर से कि इतने में सदा आई अब्दुल्लाह के घर से। मुबारक हो शगे घर दो सरा तशरीफ ले आए, मुबारक हो मोहम्मद मुस्तफ़ा तशरीफ ले आए। जहाँ भी हो वहीं से दो सदा सरकार सुनते हैं, सरे आईन सुनते हैं, पसे दीवार सुनते हैं। मैं सदके जाऊन की रहमतल लिल आलमीन के पुकारो, चाहे जितनी बार वो हर बार सुनते हैं। मुज़फ़्फ़र जब किसी महफ़िल में उनकी नात पढ़ता है, मेरा ईमान है वो भी मेरे अशआर सुनते हैं। मुहम्मदुर सय्यदुल कौनैन व सक़लैन, मुहम्मदुर सय्यदुल कौनैन व सक़लैन वल फ़रीक़ैन मिन अरबि व मिन अजमी। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। सलाम उस पर कि जिसने बेकसों की दस्तगीरी की, सलाम उस पर कि जिसने बादशाही में फ़कीरी की, सलाम उस पर कि जिसके घर में चांदी थी न सोना था, सलाम उस पर जो उम्मत के लिए रातों को रोता था, सलाम उस पर जो फर्शे खाक पर झाड़ों में सोता था। न कोई आप जैसा था, न कोई आप जैसा है, कोई यूसुफ से पूछे मुस्तफ़ा का हुस्न कैसा है। ज़मीनों आसमां में कोई भी मिसाल ना मिले, मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मुहम्मद मुस्तफ़ा के बाग के सब फूल ऐसे हैं जो बिन पानी के तर रहते हैं, मुरझाया नहीं करते। ज़ुबां पर शिकवे रंजो अलम लाया नहीं करते। ये दरबारे रिसालत है यहाँ अपनों का क्या कहना, ये दरबारे रिसालत है यहाँ अपनों का क्या कहना। यहाँ से हाथ खाली गैर भी जाया नहीं करते। या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना, या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना, वग़फ़िर लना मा मदा या गासिअल करमी। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम।
सुभान अल्लाह माशाअल्लाह बिलाल माशाअल्लाह माशाअल्लाह। हींअर जेको आहे मां दावत ॾियणु चाहींदसि अरूबा फ़ातिमा खे त असांखे नात ॿुधाए। एक मनकबत है मौला गाजी अब्बास की। एक शोर है अब्बास अब्बास, एक शोर है अब्बास अब्बास, दरिया पे जो पहुंचा सदुल्लाह का प्यारा, ललकार के फिर फौज को गाजी पुकारा। तुम सब यही कहते थे कि दरिया है हमारा, तुम सब यही कहते थे कि दरिया है हमारा। अब देखो कि दरिया है हमारा कि तुम्हारा। लो छीन लो ये हम हैं, ये कब्जा है हमारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा। अब्बास का नारा है अलमदार का नारा, अब्बास का नारा है अलमदार का नारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा। अब्बास अलमदार अलमदार अलमदार, अब्बास अलमदार अलमदार अलमदार। मैं हैदर करार की बाहों में पला हूँ, मैं फातिमा ज़हरा की दुआओं का सिला हूँ। अब्बास मेरा नाम अलमदार वफा हूँ। ये नाम नसब है, ये नाम नसब है मेरी किस्मत का सितारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा। अब्बास का नारा है अलमदार का नारा, अब्बास का नारा है अलमदार का नारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा। अब्बास अलमदार अलमदार अलमदार, अब्बास अलमदार अलमदार अलमदार। आका की दुआओं का करम साथ है मेरे, देखो बनी हाशिम का हशम साथ है मेरे। रुतबा है अलमदार अलम साथ है मेरे। लहरा के परेरा लिए जाता है ये पैगाम। दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा। लो छीन लो ये हम हैं, ये कब्जा है हमारा। लो छीन लो ये हम हैं, ये कब्जा है हमारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा। अब्बास का नारा है अलमदार का नारा, अब्बास का नारा है अलमदार का नारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा। प्यासा हूँ मगर सुन ले सभी दुश्मन जानी, पानी मुझे पीना नहीं ले जाना है पानी। हाय मेरे मासूमों की वो तृष्णा दहानी, है मश्क सकीना, है मश्क सकीना उन्हीं प्यासों का सहारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा। अब्बास का नारा है अलमदार का नारा, अब्बास का नारा है अलमदार का नारा। दरिया है हमारा, दरिया है हमारा। हम खानदान सैयद सुल्तान है प्यारे, हम नस्ल सखी हजरत इमरान है प्यारे। दुनिया में हमी नात के कुरान है प्यारे। कौसर कोई मफहूम में शजरा है
हमारा, कौसर के ही मफ़हूम में शजरा है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा। अब्बास का नारा है अलमदार का नारा, अब्बास का नारा है अलमदार का नारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा। लो छीन लो ये हम है, ये कब्ज़ा है हमारा, दरिया है हमारा, दरिया है हमारा। अब्बास अलमदार अलमदार अलमदार, अब्बास अलमदार अलमदार अलमदार। माशाल्लाह रूबा माशाल्लाह। बिलाल, मैं आपको रिक्वेस्ट करूँगी क्योंकि बहुत फरमाइशें आ रही हैं हमारे पास आपके लिए, और 2 ही अशार आप बेशक सुना दें क्योंकि टाइम बहुत कम रह गया है। बद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। मुजरिम हूँ जहाँ भर का, महशर में भरम रखना, मुजरिम हो ज़माने का, महशर में भरम रखना, रुसवाए ज़माना हो दामन में छुपा लेना, रुसवाए ज़माना हो दामन में छुपा लेना। मकबूल दुआ मेरी मंजूर खुदा करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। चेहरे से ज़िया पाई इन चाँद सितारों ने, चेहरे से ज़िया पाई इन चाँद सितारों ने, उस दर से शिफा पाई। दुख दर्द के मारों ने आता है जिन्हें साबिर, हर दुख की दवा करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह। मां पंहिंजी फीलिंग्स ते सफ़ा कंट्रोल न करे सघियसि, मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। ऐं हे एॾी प्यारी नात आहे जो जॾहिं बि मां ॿुधंदी आहियां बेसाख्ता मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी ईंदा आहिनि। ऐं हींअर बि उहा ई कैफ़ियत आहे जो मां सफ़ा पंहिंजो पाण खे कंट्रोल न करे सघियसि। सो अलाह साईं असां सभिनीनि खे जेको आहे माफ़ु करे, असांजी ग़लतियुनि खे माफ़ु करे, ऐं कोशिशि कंदा कयो त हर कंहिंजो पर्दो रखंदा कयो। हर ॻाल्हि अमानत हूंदी आहे,
हर ॻाल्हि जी जेको आहे न हिकिड़ी तव्हां खां सवाल थींदो त जंहिं इंसान तोसां का ॻाल्हि कई त तो हुनजो पर्दो छो न रखियो। त कोशिशि इहा कंदा कयो, हर ॻाल्हि अमानत आहे, हर ॻाल्हि जी इज़त कंदा कयो, हुनखे अमानत सम्झी करे पंहिंजे दिलि में रखंदा कयो ऐं इंसाननि खे माफ़ु करणु सिखो, इंसाफ़ु करणु सिखो। सो अॼु जी महफ़िल में मां सभिनीनि जी शुक्रगुज़ार आहियां जेके बि हिते नाथुआ आया ऐं अलामा साहब जेके असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। आप सबका शुक्रिया कि आप सब ने अपना कीमती वक्त हमें दिया और मूंखे उम्मीद आहे त अल्लाह साईं पंहिंजी बारगाह में हिन महफ़िल खे क़बूल फ़रमाईंदा। बसि वेंदे वेंदे एतिरो ज़रूरु चवंदसि त सैलाब ज़दगान जेके बि आहिनि असांजा पंहिंजा मारवड़ आहिनि, परेशान आहिनि हिन वक़्तु ऐं ज़ाहिर आहे मौसम चेंज थो थिए, सियारो अची रहियो आहे त हिन मौसम में जेको आहे हुननि खे अञा वधीक असांजी ज़रूरत आहे। बेशक अल्लाह जी ज़ात आहे मददगार, पर इंसान वसीलो आहे। मां हमेशह चवंदी आहियां इंसान बेशक वसीलो आहे। जेको थी सघे गरम कपिड़ा हुजनि, सवड़ियूं हुजनि, रिलियूं हुजनि, गरम बिस्तरा हुजनि या शॉल्स हुजनि या गरम कपिड़ा हुजनि, जेके बि हुजनि, तव्हां प्लीज़ हिन टाइम उन्हनि खे उहे प्रोवाइड कयो। हींअर इन्हनि खे गरम शयुनि जी तमामु घणी ज़रूरत आहे। सो थैंक यू आप सबका एक बार फिर से। इंशाल्लाह ज़िंदगी रही तो दोबारा मुलाकात करेंगे। थैंक यू शोभी भाई आपका भी। और बस जाते जाते मैं आपसे गुजारिश करूँगी कि हमें कोई अच्छी सी कवाली सुना दें, क्योंकि बहुत टाइम हो गया आपसे कवाली नहीं सुनी हमने। जी व्यूअर्स, इंशाल्लाह ज़िंदगी रही तो मंडे ते तव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जब नूरे मुजस्सम है दोनों जहान रोशन, जब नूरे मुजस्सम से दोनों जहान रोशन हैं, फिर मेरे मुकद्दर को जगह क्यों नहीं देते। उड़कर मैं पहुंच जाऊं मदीने की फिजा में, मेरे पर जिब्रील लगा क्यों नहीं देते। इलाही कोई ऐसा इंतजाम हो जाए। इलाही कोई ऐसा इंतजाम हो जाए। इलाही 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 कोई ऐसा इलाही इल्तिजा है। इलाही इससे बढ़कर आज़ुए दिल नहीं कोई। इलाही इससे बढ़कर आज़ुए दिल नहीं कोई। इलाही इससे बढ़कर इश्क का हासिल नहीं कोई। मोहम्मद सामने है और मेरा दम निकल जाए। इलाही कोई ऐसा इंतजाम हो जाए। इलाही कोई ऐसा अरमान मेरे दिल से मिटता क्यों नहीं। सरकार
सरकार मदीने में बुला क्यों नहीं लेते। दीदार भी होता रहेगा हर वक्त मयस्सर, कदमों में शाह अपने सुला क्यों नहीं लेते। दरे रसूल पे मेरा सलाम हो जाए, इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए, इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। इलाही 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 कोई ऐसा इंतज़ाम हो